अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जोनो ता ख़बर ॾियूं था त काज़िम लखनऊ वली मोहम्मद क़ौमी शाहरा ते हिन दिसंबर जे सख़्त सर्दीअ में लैंड माफ़िया ख़िलाफ़ औरतनि ॿारनि मर्दनि जो धरणो जारी, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह जिस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, महर ड्रिबाई पीटीआई अॻवान मीर इनायत अली रिंद, डॉक्टर अब्दुल वहीद उनड़, इम्तियाज़ रिंद, गुल मोहम्मद जुनो, इमामदीन किरियो, खादम हुसैन उनड़, एडवोकेट समद मला, अब्दुल लतीफ़ रिंद, ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद, अशरफ डायरी, सिंधु नवाज़ गांगरो, इनाम सिंधी, अहमद बेरानी, अवामी वर्कर्स पार्टीअ जे मरकज़ी अॻवान फैज़ सिंधी, एसटीपी अॻवान निसार किरियो वॾेरो, नाज़ू धारेजी, बुधल मक्सी, ओस्मान बुगियो, जिस्कम अॻवान अली रज़ा ख़ासकली समेत ॿियनि केतिरनि ई सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि सॼी राति पंहिंजे माहिरनि भेनरुनि सां गॾिजी रोड ते गुज़ारे। उन्हनि जो चवणु हो त ही बेवस बनियल आबादगार हिन मुल्क जे इदारनि खां मुतालबो करे रहिया आहिनि त हू 3 पीढ़ियुनि खां हिन ज़मीन ते वेठल आहिनि। 800 एकड़नि खां वधीक ज़मीन ते बाअसर सिंध हुकूमत ऐं पुलिस जे ज़ोर ते कब्ज़ो करे छॾियो आहे, जंहिं करे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू मजबूर थी गुज़िरियल 43 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज बनियल आहिनि, पर केर बि संदन आवाज़ ॿुधण लाइ तयारु न आहे। 3 कलाकनि खां सख़्त सर्दीअ में रोड ते धरणो हणी वेठल ही माइरूं भेनरूं ॿार उहो मुतालबो था कनि त आबादगारनि जी ज़मीनुनि तां बाअसरनि पारां कयल कब्ज़ो ख़तमु कयो ऐं कब्ज़ाखोरनि खे उहा ज़मीन ॾियारी आहे। रेवेन्यू में नओं अमलदार मुक़ररु करे तहलके में उन खां उन ते अमल दरामद करायो वियो आहे ऐं जाली कागज़ बि ठाराए इहो हिकिड़ो मामिलो कयो। असां हर में हर हाल में मुतासिर सां गॾु आहियूं। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा दोस्त हिते पहुता आहियूं। असां हिननि जे हमदर्दी, हिननि जे एहसास, हिननि जे तकलीफ़ खे सम्झे ते 2 ॾींहंनि खां वठी हिन सां गॾु वेठा आहियूं। ग़रीबनि ते हिकिड़ी ताक़तवर धुर कब्ज़ो करे चवे थी त ग़रीब कब्ज़ो कयो वेठो आहे, इहो मंतक मूंखे सम्झ में कोन थो अचे। कयूं था ऐं उन्हनि जे धरणे में शामिल थिया आहियूं ऐं उन सां जिदोजहद में गॾु सां वॾी ज़्यादती आहे, उन ज़्यादती खे ई ॾिसंदे असां मज़लूमनि सां गॾु आहियूं। जो कोई ख़्याल न आहे कयो वियो। हिते असां सीअ में नंढड़ा ॿार वतियूं वेठा आहियूं। आसिफ ज़रदारी ऐं मोहसिन ज़रदारी जेके माण्हू विहारिया आहिनि, महिरबानी करे तव्हां उथी वञे त जीअं नंढड़ा ॿार वठी असां पंहिंजे घर में वञूं। असां एसी ताईं धरणो जारी रखंदासूं जेसीं ताईं असां सां इंसाफ़ नथो थिए, असांखे पंहिंजा घर नथा मिलनि। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो एसी, डीसी, सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।